अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको पंहिंजो क्लास आहे उहो 12वीं क्लास जो जेको सिंधी जो पंहिंजो निसाब जो बुक आहे उन में मौजूदु मज़मूननि तां वरितल वियो आहे ऐं उहे मज़मून जेके मुख़्तलिफ़ मशहूरु लेखकनि जा मज़मून आहिनि उहे उन्हनि जे कहिड़नि कहिड़नि किताबनि तां वरिता विया आहिनि उन जे बारे में पाण पढ़ंदासीं। यानी असांखे हिकु सुवाल में ॿ जेके आहिनि इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं मिलंदियूं त हिकु त ही मज़मून कंहिंजो आहे ऐं उहो उनजी कहिड़े किताब तां वरितो वियो आहे। इंटर जो हुन में पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदड़ ॿिनि भाङनि ते मुश्तमिल आहे। पहिरीं बि मूं तव्हांखे ॿुधायो आहे, हिकु नसर जो, ॿियो शाइरीअ जो। नसर जो भाङो इलाही इम्पोर्टेंट आहे, अॻिते वधूं था त उन में असां वटि जेको पहिरियों मज़मून आहे इंटर जी सिंधीअ में उहो आहे क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़्लाक़। ठीकु आहे, क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़्लाक़ मज़मून आहे हकीम फ़तेह महमद सेवाणीअ जो ऐं उहो मज़मून जेको वरितो वियो आहे हकीम फ़तेह महमद सेवाणी जी किताब कमाल ऐं ज़वाल तां। ठीकु आहे, ऐं कमाल ऐं ज़वाल तां क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़्लाक़ वरितो वियो आहे, जंहिंमें हकीम साहब क़ौमुनि जे ज़वाल जा असबाब सबब मुक़दमा इब्ने खल्दून तां तर्जुमो करे लिखिया आहिनि। ठीकु आहे, उन सां गॾोगॾु मां तव्हांखे शार्ट में, हालांकि इहो क्लास सां रिलेटेड न आहे पर एक्स्ट्रा इंफॉर्मेशन आहे, त उन में जेके ॿिया किताब ॾिना विया आहिनि हकीम फ़तेह महमद सेवाणीअ जा मशहूरु किताब मीरन जी साहिबी, अबुल फज़ल ऐं फैज़ी, नूरुल ईमान, हयात नबी, बहार इख़्लाक़ नज़म जो किताब ऐं आफ़ताब अदब मशहूरु किताब आहे जेको 2-3 दफ़ा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सिंधीअ जे टेस्ट में जेके कमीशन जी टेस्ट आहे उन में अची चुको आहे। ठीकु आहे, त इहो थियो हकीम फ़तेह महमद सेवाणी जो पहिरियों मज़मून। उन खां पोइ किताब में मौजूदु हकीम फ़तेह महमद सेवाणी जो जेको ॿियो मज़मून आहे उहो वरितो वियो आहे उहो आहे ॿोलियूं ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं। ॿोलियूं ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं, इहो हकीम फ़तेह महमद सेवाणी जे पंहिंजे असलू के किताब आफ़ताब अदब तां वरितो वियो आहे। क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़्लाक़ कमाल ऐं ज़वाल तां, ॿोलियूं ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं आफ़ताब अदब तां। ठीकु, यानी कि निसाब जा ॿई जेके मज़मून आहिनि उहे हकीम फ़तेह महमद सेवाणीअ जा आहिनि। उन खां पोइ टियों मज़मून आहे शाह जो शेर ऐं शाइरी। हीउ मज़मून सिंध जे मशहूरु आलिम ऐं अदीब डॉक्टर होतचंद मोलचंद गर्बशाणी जे मशहूरु अदबी शाहकार मुक़दमा लतीफ़ी ते वरितो वियो आहे। ठीकु आहे, मुक़दमा लतीफ़ी, तव्हांखे ख़बर आहे मुक़दमा लतीफ़ी, लताइफ़ लतीफ़ी, कुझु ॿिया बि शाह साहिब जे बारे में जेके किताब लिखियल आहिनि, जॾहिं मां तव्हांखे हाणे जेके पेपर थिया फ़ेब में उहे अहिड़े क़िस्म जा हिन में सुवाल आया बि हुआ त लताइफ़ लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे, मुक़दमा लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे, पोइ मूं तव्हांखे मिर्ज़ा खलीज बेग, कल्याण आडवाणी, उस्मान अलसरी, अब्दुल हुसैन सांगी, कुझु ॿिया बि राइटर्स आहे उन जा बुक ॿुधाया हुआ त शाह जे बारे में जेके हिननि अदीबनि जा किताब लिखिया आहिनि उहे हिननि नालनि सां आहिनि। ठीकु, तव्हांखे ख़बर आहे गर्बशाणी साहिबु हिकिड़ो वॾो नालो आहे, उन जा कुझु ॿिया मशहूरु किताब जेके आहिनि उहे बि तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां। त शाह जो रिसालो उन जो 3 जिल्दनि में आहे ऐं नूरजहान उन जो हिकिड़ो नावल आहे ऐं लंवारीअ जा लाल, ॿिया बि उन जो केतिरो ई अदबी कमु थियल आहे पर इहे जेके हुन जूं मशहूरु तसनीफ़ूं आहिनि नूरजहान ऐं लंवारीअ जा लाल। उन खां पोइ चोथों नंबर असांजो जेको मज़मून आहे उहो पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु। पाकिस्तान कीअं वजूद में आहे, उन जा सबब कहिड़ा हुआ, पाकिस्तान ठहण जो कहिड़ो मक़सदु हो, पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु। इहो मज़मून जेको आहे पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान जे हिकु तक़रीर तां वरितो वियो हो। ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे पहिरियों वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान ऐं जेको 1895 में ओभर पंजाब जे शहर करनाल में पैदा थियो हुयो ऐं जेका हुनजी वफ़ात थी हुई उहा अक्टूबर 1951 में रावलपिंडीअ में आम जलसे खे ख़िताब कंदे पिस्टोल जो निशानो थी शहीद थियो। संदसि तक़रीर निहायत असराइतूं हूंदियूं आहिनि, उहे उन जे हिकिड़ी तक़रीर तां वरितो वियो आहे पाकिस्तान जी क़ौमियत जो मक़सदु। उन खां पोइ वरी जेको आहे असां नेक्स्ट जेको मज़मून आहे उहो आहे पोरियत जो ॾींहुं। ठीकु आहे, जेको 1 मई आहे उन जे बारे में इहो ॿुधायो वियो आहे ऐं जेको शिकागो में कीअं मज़दूरनि हड़ताल कई ऐं सरमाएदारनि कीअं मज़दूरनि जे ख़िलाफ़ु थिया ऐं पोइ मज़दूर कीअं सरमाएदारनि जे ख़िलाफ़ु थिया। 1 मई ते शिकागो में जेको मज़दूरनि पुरअमन एहतजाज कयो ऐं पोइ सरमाएदारनि कीअं उन्हनि ते पुलिस खां ओपन फायर कराया ऐं पोइ इहा तारीख़ बणिजी वई, हुननि पंहिंजा मुतालबा मञे रहिया। त पोरियतनि जो ॾींहुं जेको आहे उहो रशीद भट्टीअ जो लिखियलु आहे। उन खां पोइ सिंध जूं अॻूणियूं रिवायतूं,
सिंध जूं अॻूणियूं रिवायतूं ऐं इल्मु अदब, इहो डॉक्टर दाऊद पोटो, डॉक्टर उमर बिन दाऊद, डॉक्टर शमसुल उलमा उमर बिन दाऊद पोटो जो लिखियलु मज़मून आहे। ऐं जेको हीउ मज़मून आहे उहो उन जे मुख़्तलिफ़ मज़मूननि खे गॾु करे हिते शाया लिखियो वियो आहे, जेको उन जे सुरहा गुल ऐं महराण रिसाले तां वरितो वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको शमसुल उलमा उमर बिन दाऊद पोटो साहिबा पाट शहर में ॼावा ऐं उन जे मशहूरु किताबनि में जेके आहिनि सिंधी अदब में जेके उन जूं क़ाबिल तारीफ़ ख़िदमतूं आहिनि, उन में अबियात सिंधी, बयानुल आरफ़ीन, मिनहाजुल आशिकीन तर्जुमो ऐं सुरहा गुल ऐं कलाम गढ़ोरी ऐं इहे संदसि मुख्य किताब आहिनि। त कोहिस्तानी कचहरी जेको आहे उहो यार अल्लाह बचाए यार मोहम्मद समय जे किताब सेरे कोहिस्तान तां वरितो वियो आहे, जंहिंमें कोहिस्तान जे माण्हुनि जे बारे में जेके उन्हनि विया हुआ ऐं उते कचहरी कई हुई उन्हनि सां, ऐं उन्हनि जेको उन्हनि खे कीअं शाह जो रिसालो बरज़बान यादि हो ऐं उन्हनि जे उन स्किल मां केतिरा मुतासिर थिया, उहो उन्हनि डिटेल में कयो आहे। ऐं सिंधी अदब में जेके हिन जा मशहूरु किताब निमाया हैसियत रखनि था उहे सेरे कोहिस्तान ऐं सेरे लाड़ आहिनि। त यानी कोहिस्तानी कचहरी अल्लाह बचायो यार मोहम्मद समय जी किताब सेरे कोहिस्तान तां वरितलु आहे। कामयाब ज़िंदगीअ जो कारगर क़ाइदो, कामयाब ज़िंदगीअ जो कारगर क़ाइदो हीअ हाणे जेके नेक्स्ट 3 मज़मून आहिनि उहे अलामा आहे काज़ीअ जा आहिनि। ठीकु आहे, पाट शरीफ़ में पैदा थिया, सिंध यूनिवर्सिटी जा पहिरियां वीसी हुआ, तव्हांखे ख़बर आहे। त कामयाब ज़िंदगीअ जो कारगर क़ाइदो अलामा आहे काज़ी जी तक़रीर तां वरितो वियो आहे। इहो जेको मज़मून उनजी तक़रीर तां वरितो वियो आहे। उनजो ॿियो मज़मून वरी जेको आहे इल्मु अदब जे तरक़ीअ जा तरीक़ा, ठीकु आहे, उहो बि डॉक्टर अलामा आहे काज़ी जी हिकिड़ी तक़रीर तां वरितो वियो आहे। उनखां पोइ उन्हनि जो टियों जेको आहे दुनिया जो वॾे में वॾो शाइर, इहो बि अलामा आहे काज़ी जो आहे। ऐं उहो उन्हनि जो जेको अलामा आहे काज़ीअ शाह साहिब जे बारे में रिसालो लिखियो आहे ऐं उनजी जेका अंग्रेज़ीअ में शरह आहे उन तां इहो वरितो वियो आहे। उन में उन कंहिं बि शाइर खे परखण जा जेके आहिनि उहे ॿुधाया आहिनि रूल्स, त पहिरियों मयार कहिड़ो आहे, ॿियो मयार कहिड़ो आहे, टियों मयार कहिड़ो आहे। शेक्सपियर, गोइटी ऐं ॿिया बि केतिरा ई जेके शाइर आहिनि उन्हनि जे शाइरीअ खे परोड़ियो आहे ऐं शाह जे शाइरीअ खे बि उन्हनि सां भेटायो आहे ऐं पोइ शाह साहिब खे दुनिया जो वॾे में वॾो शाइर करार ॾिनो आहे। त उहो उन्हनि जे अंग्रेज़ी जेको रिसालो आहे उनजी शरह तां वरितो वियो आहे। उनखां पोइ नेक्स्ट असां वटि आहे मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत। मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत बि तमामु सुठो मज़मून आहे, उहो उस्मान अली अंसारी जो लिखियलु आहे। तव्हांखे ॿुधायो उस्मान अली अंसारी जो बि शाह साहिब ते कमु कयलु आहे, पर हीउ जेको मज़मून आहे उहो उनजे किताब अदबी इंतिखाब तां वरितलु वियो आहे। ठीकु आहे, मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत उस्मान अली अंसारी जो मज़मून आहे जेको इंटर में शाया थियलु आहे ऐं उहो वरी उनजे अदबी इंतिखाब किताब तां वरितलु वियो आहे। उनखां पोइ आहे त सिंधी ॿोली में नाविल नवेसी अब्दुल क़यूम साहिब जो तमामु मशहूरु किताब ऐं मशहूरु मज़मून आहे। ठीकु आहे, उनखां पोइ वरी असां वटि जेको त नेक्स्ट मज़मून आहे आम सिंधी शाइरी। आम सिंधी शाइरी डॉक्टर नबी बख़्श बलोच, ख़बर आहे त लोक अदब जो जेको सहेड़ण जो कमु सिंध यूनिवर्सिटी बलोच साहिब खे ॾिनो ऐं उन्हनि इलाही सुठे तरीक़े सां उनखे सर अंजाम ॾिनो ऐं बलोच चेयर बि आहे, डॉक्टर नबी बख़्श बलोच चेयर बि आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच सिंध डिपार्टमेंट जा चेयरमैन बि रहिया। पर हीउ जेको मज़मून आहे आम सिंधी शाइरी उहो उन्हनि जे किताब ॿेलाइन जे ॿोल तां वरितो वियो आहे, ॿेलाइन जा ॿोल। ठीकु आहे, पाण जो उनजो तालुक़ु नौशहरे ज़िले सां हुयो ऐं बलोच साहिबु कंहिं बि तारीफ़ जा मुहताज न आहिनि। बलोच साहिब जूं केतिरियूं ई तसनीफ़ूं आहिनि। उनखां पोइ जेको असां वटि लास्ट आहे उहा तमदुन जी माहियत ऐं हीउ मज़मून मिस्टर करीम बख़्श चन्ना जी किताब तारीख़ तमदुन इस्लाम तां वरितो वियो आहे। तमदुन जी माहियत मिस्टर करीम बख़्श चन्ना, तारीख़ तमदुन इस्लाम। हीउ साहब 1916 में दादू ज़िले जे पाट ॻोठ जे लॻभॻि कलेरीअ में ॼायो। 1935 में मैट्रिक, 1939 में BA, 1941 में MA जो इम्तिहान पास कयईं। त हीउ जेको हुयो उहो इंटर क्लास जो जेको मज़मून जो पोर्शन आहे उहो हुयो। इन में सुठी ॻाल्हि इहा आहे त जेको मज़मून आहे, ठीकु आहे, उहो वरी उन राइटर जे कहिड़े किताब तां वरितो वियो आहे इहो ॿुधायो वियो आहे। त असांखे हिकिड़ी चङी ख़ासी जेका ॼाण मिली वञे थी ऐं इहे जेके सुवाल आहिनि उहे रिपीट बि थींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ टेस्टुनि में। स्पेशली SPSC जो जेको नोट कयो वियो आहे त उहो इंटर ऐं BA क्लास खे घणो टच कंदो या ऐं आफ़्ताबे अदब, मुक़दमा लतीफ़ी, लताइफ़ लतीफ़ी बि मीर अब्दुल हुसैन सांगी जो जॾहिं शाइरीअ में पोर्शन ईंदो त उन में ईंदा नाविल नवेसी में, सिंधी ॿोली में नाविल नवेसी या इन ई किताब तां काफ़ी सवाल इनशाला अगरि हाणे पेपर आया ऐं पाण सॉल्व कयासीं त मां तव्हांखे विथ रेफरेंस ॿुधाईंदसि त हीउ कहिड़ी किताब मां वरितो वियो आहे। सो जेकॾहिं तव्हां वटि बुक्स आहिनि त उनखे स्टडी कयो, तयारी कजो
सुठो तरीक़ो आहे बी ए इंटर जे बुक्स मां तयारी करणु। सो इहो ई अॼु जो क्लास तव्हांखे कीअं लॻो, उमेद आहे तव्हां लाइ लाभाइतो साबित थींदो ऐं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन हवाले सां कोई बि सवाल हुजे त कमेंट्स में ज़रूरु कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत साथ।